जी हिन वक़्तु मौजूद आहियां दरियाए सिंध कोटड़ी वटि, जिथे मुसलसिल पाणीअ में इज़ाफ़े जो ॾेख नज़र अचे पियो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु पाणी जो जेको अप स्ट्रीम आहे 4,12,965, जॾहिं त हेठियों वहिकिरो 3,86,356 ॿुधायो पियो वञे। डाउन स्ट्रीम दरियाए सिंध वटि पाणीअ जो वहिकिरो मुसलसिल इज़ाफ़ो कंदो अचे पियो, जॾहिं त हेठिएं दर्जे जी जेका ॿोॾि जी जो सूरत हाल आहे उहा हिन वक़्तु बि बरक़रार आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके दरियाए सिंध जा जेके कचे वारा पासा आहिनि, जंहिंमें सन, मांजंद, सेवण, उन सां गॾोगॾु कोटड़ीअ जो जेको पासो आहे को बि पाणी जे हेठि अची वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हिन वक़्तु बि मुतासिरीन जी का बि मदद न कई वई आहे। जॾहिं त ॻाल्हि कजे रेस्क्यू जी, त रेस्क्यू टीम जेको आहे सो कुझु ॻोठनि वटि पहुची चुकी आहे, प्रवासी जेके पके तरफ़ पहुचाया विया आहिनि, जॾहिं त काफ़ी अहिड़ा पासा आहिनि जिते रेस्क्यू टीम बि हिन वक़्तु ताईं न पहुची सघी आहे। ज़िले इंतिज़ामिया जी ॻाल्हि कजे त ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हिन वक़्तु बि जेके सेवण, मांजंद, सन जा 70 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, उन्हनि जी का बि मदद न कई वई आहे। हाणे ॻाल्हि कजे कोटड़ीअ जी, त मुसलसिल पाणीअ जे इज़ाफ़े सां दरियाए सिंध जा जेके बि कचे जा पासा आहिनि उन्हनि खे नुक़सानु थी सघे थो। कैमरा टीम सां गॾु अली मर्दान सोलंगी, इबरत न्यूज़, जामशोरो।